सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक 8 ॿिनि ॿिरकमियुनि जी ज़रब तकिड़ो तरीक़ो मल्टीप्लिकेशन ऑफ टू बाइनोमियल्स फाइल मेथड ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां नाना आबिद ॿार पोएं सबक में असां ॿिनि ॿिरकमियुनि खे ज़रब करण जा ॿ तरीक़ा सिखिया हिकिड़ो उमूदी तरीक़ो ऐं हिकिड़ो उफ़क़ी तरीक़ो यानी हॉरिज़ॉन्टल ऐं वर्टिकल मेथड्स हिन सबक में मां तव्हांखे तकिड़ो तरीक़ो सेखारींदुसि जेको असांजे टेक्स्ट बुक में या नसाबी किताब में कोन्हे इहो आहे फाइल मेथड असां पोएं सबक में हिननि ॿिनि रक़मनि जी बाइनोमियल्स जी मल्टीप्लिकेशन वर्टिकल मेथड ऐं हॉरिज़ॉन्टल मेथड सां करे चुकासीं मेथड में असां ॾिनल ॿिनि रक़मनि खे हिक ॿिए जे हेठि मथां लिखंदा आहियूं ऐं उन खां पोइ हर कंहिं टर्म सां ज़रब करे ऐं सादो कंदा आहियूं हॉरिज़ॉन्टल मेथड में असां ॾिंगियुनि जो इस्तेमालु करे साॻियो ज़रब जो अमल कंदा आहियूं ऐं डिस्ट्रीब्यूटेड प्रॉपर्टीअ खे इस्तेमालु कंदा आहियूं फाइल मेथड मां हिन खे फाइल खे सिंधीअ में तर्जुमो कोन कंदुसि तव्हां पाण ॾिसी सघंदो छा जे लाइ हीउ तरीक़ो तव्हांजे टेक्स्ट बुक में न आहे पर हीउ सभिनी खां आसान ऐं सभिनी खां तकिड़ो तरीक़ो आहे असां साॻे ॿिनि बाइनोमियल्स खे यानी 3e+5 खे 3e+5f ऐं 4e+2f खे पाण में ज़रब कंदासीं जेके असां पोयनि ॿिनि मिसालनि में करे चुका आहियूं साॻियो ई मिसाल आहे हिनखे असां वरी टे तरीक़े सां कंदासीं हिन में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त मूं वटि ॿ बाइनोमियल्स आहिनि इन में जेको पहिरियों बाइनोमियल आहे उन में ही पहिरियों अदद आहे इन खे मां फर्स्ट चई सघां थो ऐं हीअ हिन जो जेको आहे उहा आख़िरी टर्म आहे इन खे मां लास्ट टर्म चवंदुसि यानी हिन पहिरें बाइनोमियल में फर्स्ट टर्म आहे ऐं लास्ट टर्म आहे अहिड़ी तरह ॿिए बाइनोमियल में बि हिकिड़ो फर्स्ट टर्म आहे ऐं हिकिड़ो लास्ट टर्म आहे ही फर्स्ट ही लास्ट ही फर्स्ट ही लास्ट ॿिए जो उन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त हिन में ही ॿ टर्म्स जेके पाण में हिक ॿिए सां गॾु आहिनि उहे अंदरियां आहिनि इनर टर्म्स आहिनि ऐं ही जेके आहिनि उहे ॿाहिरियां टर्म्स आहिनि यानी आउटर टर्म्स आहिनि यानी फर्स्ट टर्म्स लास्ट टर्म्स इनर टर्म्स ऐं आउटर टर्म्स हाणे हीउ तरीक़ो छा थो चए फाइल जो त तव्हांखे ज़रब करणो आहे टर्म्स खे सभिनी खां पहिरीं तव्हां मल्टीप्लाई कंदो एफ सां फर्स्ट टर्म्स यानी ही टर्म फर्स्ट आहे ऐं ही फर्स्ट आहे त इन्हनि खे पाण में ज़रब कंदो फर्स्ट टर्म्स पहिरीं ज़रब कंदो उन खां पोइ तव्हां ज़रब कंदो ओ फॉर आउटर टर्म्स ही आउटर टर्म्स यानी ही ऐं ही ॿई जेके आउटर टर्म्स आहिनि इन्हनि खे पाण में ज़रब कंदो उन खां पोइ इनर टर्म्स ही ॿई जेके इनर टर्म्स आहिनि इन्हनि खे पाण में ज़रब कंदो ऐं उन खां पोइ तव्हां ज़रब कंदो लास्ट टर्म्स खे एल सां लास्ट एफ ओ आई एल एफ ओ आई एल फाइल तॾहिं मूं चयो त हिनखे तर्जुमो कोन कंदुसि फर्स्ट आउटर इनर लास्ट सो इहो तरीक़ो आहे सो हिन तरीक़े सां मां हाणे हिन साॻी एक्सप्रेशन खे तव्हांखे ज़रब करे थो ॾेखारियां सो जेकॾहिं मां ज़रब कंदुसि सभिनी खां पहिरीं कंदुसि फर्स्ट टर्म्स खे यानी 3e खे 4e सां ज़रब कयमि उहो मूं वटि छा अची वेंदो 4 टिका 12 ऐं e मुंहिंजो थींदो स्क्वायर में उन खां पोइ मां जेको आहे टर्म कीअं छा कंदुसि आउटर टर्म्स कंदुसि आउटर मोड जा आहिनि इहे 3e ऐं 2f इहे थींदो 6f ef 6e ऐं f उन खां पोइ मां छा कंदुसि उन खां पोइ कंदुसि इनर टर्म्स आई आहे न इनर टर्म्स ही थींदो 5f ऐं 4e 5 20 ef ऐं उन खां पोइ मां कंदुसि लास्ट टर्म्स लास्ट मोड कहिड़ा आहिनि हिकिड़ो ही आहे ऐं हिकिड़ो ही आहे सो 5 दूं 10 थींदा ऐं f स्क्वायर हिनखे जेकॾहिं मां सिंप्लीफाई कयां त मूं वटि थींदो 12 e स्क्वायर 6 ऐं 20 थींदा 26 ef ऐं प्लस 10 f स्क्वायर सो अहिड़ी तरह असां फाइल मेथड खे इस्तेमालु करे ऐं आसानीअ सां इन्हनि जी सिंप्लीफिकेशन या ज़रब करे वरिती हाणे अचो त असां एक्सरसाइज़ 8.3 जो क्वेश्चन 3.3 हल करे ॾिसूं त फाइल मेथड कीअं इस्तेमालु थो थिए ॿारो शुरू में जॾहिं तव्हां फाइल मेथड इस्तेमालु करणु लॻो त मां तव्हांखे रिकमेंड कंदुसि त जेके ॾिनल टर्म्स आहिनि या ॾिनल ॿ बाइनोमियल्स आहिनि
उन्हनि खे तव्हां मार्क करे छॾियो त फर्स्ट टर्म कहिड़ो आहे, लास्ट टर्म कहिड़ो आहे, इनर कहिड़ा आहिनि, आउटर कहिड़ा आहिनि, जीअं मां हिते हाणे मार्क कंदुसि। फर्स्ट लास्ट पहिरें जो, फर्स्ट लास्ट ॿिए जो, ही ॿई थींदा मुंहिंजा इनर ऐं ही ॿई मुंहिंजा थींदा आउटर। हाणे मूंखे साम्हूं साम्हूं सभु नज़र अचनि पिया त फर्स्ट कहिड़ा आहिनि, लास्ट कहिड़ा आहिनि, इनर कहिड़ा आहिनि ऐं आउटर कहिड़ा आहिनि। सो हाणे मां फॉइल FOIL तरीक़े सां ज़रब कंदुसि। F सां पहिरियां फर्स्ट टर्म्स, उन खां पोइ O सां ॿ आउटर टर्म्स, उन खां पोइ I सां ॿ इनर टर्म्स, उन खां पोइ L सां ॿ लास्ट टर्म्स। हाणे अचो त असां हिनखे फॉइल मेथड सां हल कयूं। F सां फर्स्ट टर्म थींदा, पहिरें जो फर्स्ट टर्म A स्क्वायर आहे, ॿिए जो बि A स्क्वायर आहे, ॿई लाइक टर्म्स आहिनि, ॿिन्ही जो साइंस प्लस आहिनि ऐं ॿिन्ही जा पावर एड थी असां वटि ईंदो A रेज़ टू पावर 4। A जो 4 पावर थींदो, 2 × 2 4 थींदो, A रेज़ टू पावर 4 थींदो। उन खां पोइ असां वटि आहे O सां आउटर टर्म्स, पहिरें जो A स्क्वायर आहे, ॿिए जो माइनस B स्क्वायर आहे, साइन ईंदी असांजी माइनस ऐं ॿई अनलाइक टर्म्स आहिनि, उहे जीअं जो तीअं रहंदा, पाण में हुनजा पावर गॾिजंदा कोन। उन खां पोइ इनर टर्म्स, पहिरें में B स्क्वायर आहे, ॿिए में A स्क्वायर आहे, ॿई प्लस में आहिनि, उनजे करे असां वटि ईंदो प्लस A स्क्वायर ऐं B स्क्वायर। उन खां पोइ लास्ट टर्म, पहिरें में B स्क्वायर आहे प्लस सां ऐं ॿिए में B स्क्वायर आहे माइनस सां, निशानी मूं वटि ईंदी माइनस। ॿई आहिनि मूं वटि लाइक टर्म्स, उनजा पावर एड थींदा, 2 ऐं 2 थींदा 4, यानी B स्क्वायर मल्टीप्लाई बाय B स्क्वायर थींदो B रेज़ टू पावर 4। हाणे अचो त असां ॾिसूं त छा असां वटि गुंजाइश आहे हिननि खे वधीक सादो करण जी, यानी छा हिन में लाइक टर्म्स आहिनि जेके असां गॾाए सघूं था। सो ॾिसूं त असां वटि ही ऐं ही ॿई लाइक टर्म्स आहिनि। हिते असां वटि आहे माइनस A स्क्वायर B स्क्वायर, हिते प्लस A स्क्वायर B स्क्वायर आहे, ॿिन्ही जो कोफिशिएंट 1 आहे, उनजे करे ही पाण में कैंसिल थींदा, क्रॉस आउट थींदा ऐं आख़िर में मूं वटि जेको आंसर बचंदो उहो वञी बचंदो A रेज़ टू पावर 4 माइनस B रेज़ टू पावर 4। सो अहिड़ी तरह सां ॾिठो त असां आसान तरीक़े सां, सवले तरीक़े सां, तकिड़े तरीक़े सां आंसर हथु करे वरितो। असां फॉइल जे मेथड सां हल कंदासीं, पर मां हिन में FLFLIO कोन लिखंदुसि। इहो मुंहिंजे हाणे ज़हन में आहे त ही ॿई फर्स्ट आहिनि, ही ॿई लास्ट आहिनि, ही इनर आहिनि ऐं ही आउटर आहिनि। सो मां फाइल जो मेथड इस्तेमालु करे सभिनी खां पहिरीं फर्स्ट टर्म्स खे पाण में ज़रब कंदुसि। 3 ऐं 3x ऐं 2x खे ज़रब कंदुसि, ॿिन्हिनि जो जेको निशानी प्लस आहे, निशानी मूं वटि प्लस ईंदी, कोफिशिएंट ज़रब थींदा, 3 मल्टीप्लाई बाय 2 थींदो 6 ऐं x ॿिन्ही जी सघ हिकु आहे ऐं ॿिन्ही जी सघूं जोड़ थी वेंदियूं, उहे थी वेंदियूं 2 सघ, यानी मूं वटि थींदो प्लस 6x स्क्वायर। सो मुंहिंजो फर्स्ट टर्म जॾहिं थींदा 6x स्क्वायर ईंदो। उन खां पोइ मूंखे करिणो आहे आउटर टर्म्स। आउटर में हिकिड़ो 3x आहे मूं वटि ऐं हिकिड़ो 5 आहे, ॿई प्लस में आहिनि, उनजी निशानी मुंहिंजी थी वई प्लस। कोफिशिएंट मल्टीप्लाई कयमि, 3 मल्टीप्लाई बाय 5 थींदो 15 ऐं ॿई जेके अल्फ़ाबेटनि में मुख़्तलिफ़ आहिनि, यानी बेस डिफरेंट आहे, उनजे करे मूं वटि XY जेको आहे उहो एज़ इट इज़ रहिजी वेंदा। इहे मुंहिंजा थी विया आउटर। हाणे आई ईंदो इनर में, ॾिसंदासीं त इनर में मूं वटि आहिनि जेके टर्म्स उहे आहिनि -2y ऐं 2x। निशानी ॿई मुख़्तलिफ़ आहिनि, उनजे करे निशानी मुंहिंजी थी वेंदी माइनस। उन खां पोइ मां ॾिसंदुसि कोफिशिएंट 2 ऐं 2 मल्टीप्लाई थी वेंदा 4 ऐं जेके अल्फ़ाबेट आहिनि उहे y ऐं x आहे, पहिरीं x लिखिबो आहे, उहे थी वेंदा XY, छो त ॿई हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि, उहे अनलाइक आहिनि, उहे सघूं हुननि जूं जोड़ कोन थींदियूं। उन खां पोइ मूंखे L आहे फॉइल वारो लास्ट टर्म्स ॿिन्ही जा। लास्ट टर्म हिकिड़ो आहे -2y ऐं ॿियो आहे +5y। इन ॿिन्ही खे ज़रब करिणो आहे, निशानी मुंहिंजी थींदी माइनस, छो त माइनस ऐं प्लस आहे, ॿई डिफरेंट आहिनि, अनलाइक निशानियूं असांखे माइनस ॾींदियूं आहिनि। कोफिशिएंट थींदा 2 मल्टीप्लाई बाय 5, 2 मल्टीप्लाई बाय 5 इहे थींदा 10, ऐं लिखी छॾियो 10। उन खां पोइ ॿिन्ही में जेको आहे उहो बेस साॻियो आहे, सघ हिकिड़ी हिते आहे, हिकिड़ी हिते आहे, बसि ॿई
8 थी 1 + 1 2 थी वेंदो इन जे करे y जे बेस ते मोड़ सघ थी वई 2 यानी y² थी वियो हाणे हिकु जहिड़ा टर्म्स जेके आहिनि हिकिड़ो ही आहे हिकिड़ो ही आहे इन्हनि ॿिन्ही खे मां सिंप्लीफाई कंदुसि त मूं वटि थी वेंदो 6x² 15 मां 4 विया 11 x y ऐं माइनस 10y²। ॿार उन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।